नाज़रीन ताकि ॿुधाईंदा हलूं त जुम्मो भील रहंदड़ ॻोठ भूरालाल भील عمرڪوٽ जेको 15/3/2021 ते عمرڪوٽ 3 तलवार चौक ते जवाबदार मीर زمان उर्फ मानो पंजाबी रहंदड़ سانگهڙ ऐं ॿियनि जवाबदारनि हथियारनि जे ज़ोर ते ॾींहं जो 3 बजे धारे अगवा करे कार में विझी खणी विया हुआ जो संदस ॻोलाء पछाء संदस वञी ऐं माइट क़ंदा रहिया न मिलण करे संदस गहरोवारी सैशन कोर्ट عمرڪوٽ में FIR दाखिल कराइण लाइ अहिड़ी दरख़्वास्त ॾिनी हुई जो अदालत सॻोरी عمرڪوٽ पुलिस खे अहिड़ो केस दाख़िल करण जो हुकुम ॾिनो हो। عمرڪوٽ पुलिस केस दाख़िल करे सांगहड़ में छापो हणी मीर زمان उर्फ मानो पंजाबी खे गिरफ्तार करे जांच शुरू कई। रिपोर्ट दर्शन दे भील मुताबिक जांच दौरान मीर زمان उर्फ मानो पंजाबी ॾोह जी क़बूलदारी कंदे जुम्मो भील खे नशो ॾेई साॻी तारीख़ ते क़तल करे मिठड़ाऊ केनाल में मारण खां पोइ लाश लोढ़ण जो इंकशाफ कयो आहे। अॼु عمرڪوٽ पुलिस जे अटालन जांच ऑफिसर रोशन जंजी जी अॻुवाणी में जवाबदार मानो पंजाबी खे साण करे सांगहड़ वञी जाइ वारदात विज़िट कयो जिते मीर زمان जुम्मो भील खे मारण खां अॻु संदस ओताक ते हिकु वॾी खॾ खोटी हुई जंहिंमें मथे हींअर भू जो भेड़ो ठहियल आहे। इहा खॾ पिण पुलिस भू हटाए खोटी मगर बॉडी मिली न सघी। जवाबदार पाण पुलिस खे इहा हंध पिण ॾेखारी जिते जुम्मो भील खे नशेबाग केनाल में क़तल करे उछलियो वियो हो। अञा ताईं जुम्मो जी डेड बॉडी न मिली सघी आहे। वधीक समूरा सान्यावंद दोस्त जुम्मो भील जे दर्दनाक क़तल ते संदस मासूम बचन ऐं पोइरनि सां हिन वाक़िए जी रहनुमाई करण फरमाईंदा त जीअं जुम्मो भील जे खून सां इंसाफ़ थी सघे।